खबर के सिलसिले के जारी करने खबर शामिल कयूं बुलड़ी शाह करीम को रिपोर्ट कर रहा है अहमद शेख। पंहिंजी ज़िंदगी जा 37 साल तालीम के अर्पींदड़ नामियारा तालीमदान ऐं गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल अब्दुल रहीम कातियारा 8 साल ताईं हेड मास्टर प्रिंसिपल रहंदड़ मानवारो उस्ताद साईं अब्दुल रशीद सूमरो अॼु वक़्त खां अॻु में रिटायर थी वियो आहे। साईं अब्दुल रशीद सूमरे ज़िंदगी निहायत मेहनत इख़लास खुलूस सां पंहिंजे इदारे खे सिंध जो बहितरीन इदारो बणायो। हिन अज़ीम उस्ताद न सिर्फ़ तालीम जी तबलीग कई पर अब्दुल रहीम कातियारा हाई स्कूल के डिवीज़न जी थियल लतीफ़ शनासाई प्रोग्राम में पहिरीं पोजीशन ॾियारी। साईं जन के 2023 ज़िले जो बेस्ट टीचर एवार्ड भी मञियो आहे। हिन जा लखे शागिर्द आहिनि। कर्नल मेजर जनरल जज उस्ताद पुलिस ऑफिसर शामिल आहिनि। तालीम सां इश्क ऐं मिसकीननि जी बच्चनि जूं मददूं करण अखियुनि खे हर तरह ते सपोर्ट। स्कूल में चंदा करे लखे रुपयनि जी मस्जिद तामीर कराई। स्कूल लाइ चंदो करे सोलर सिस्टम लॻाराया। स्कूल जे पंखा तेज़ी वारा इराइश कराई समेत हू फौजी डिसिप्लिन कायम करायो। मूं जहिड़नि लखे शागिर्दनि जो मोहसिन उस्ताद जंहिं पूरे ज़िंदगी निहायत ईमानदारी सां तालीम ॾियाराई अॼु वक़्त खां पहिरीं रिटायर थी वियो आहे। जंहिंजे मान में अॼु स्कूल में अलविदाई पार्टी पिणु रखी वई आहे। सच पुछो त अहिड़ा अज़ीम उस्ताद सदियुनि में पैदा थींदा आहिनि। हिन वक़्त जूं ख़बरूं हुयूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HD।